अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जी वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल पिंके में पधरा सीज़न 2। तो सीज़न 2 कढी रहिया आहिनि पिंके में पधरा केटिन वारा हिन ड्रामे जी। त हिन खां पहिरियां साल अॻु में तव्हां हिन ड्रामे खे ॾिठो हूंदो पिंके में पधरा, जंहिं हिन ड्रामे में ॾाढो मशहूरु थियो ऐं हिन केतिरियूं कामयाबी माणियूं। त हिन जी वरी केटिन वारा सीज़न 2 कढी रहिया आहिनि। हुन जी कामयाबी खां पोइ त हिन ड्रामे में जेके नवां अदाकार शामिल हूंदा उन्हनि में मामा लालू हिकु सीनियर ऐं बहितरीनु कॉमेडियन, हुन खां अलावा मवाली ऐं गुलाम नबी भंड, हुन खां अलावा खादम खोकर ऐं ॿिया बि केतिरा ई सीनियर कॉमेडी अदाकार हूंदा हिन ड्रामे में। त केटिन वारनि त हिन जो कंफर्म न आहे कयो त हीउ ड्रामो अचे थो या न। त भाई माण्हू त फेसबुक ते जिते किथे पोस्टूं रखिया आहिनि त सीज़न 2 हीउ ड्रामो अची रहियो आहे। त ॾिसूं त हीअं अॻिते ॻाल्हि हलनि त तव्हांखे ॿुधाईंदासीं। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।